والوزن والفضل والعدل والنظم والعزم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ولا كفوا له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنذومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر ولقد جاءت رسلنا إبراهيم بالبشرى قالوا سلاما قال سلام فما لبث أن جاء بعجل حنيذ فلما رأى أيديهم لا تصل إليه نكرهم وأوجس منهم خيفة قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط وامرأته قائمة فضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب قالت يا ويلتى أألد وأنا عجوز وهذا بعلي شيخا
إن هذا لشيء عجيب قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم أهل البيت إنه حميد مجيد آمنت بالله صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما जेके जागो था आवाज़ बुलंद मुझे हबीब सोने जी ज़ात ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। बदलेगा जमाना लाख मर्तबा मगर कुरान न बदला जाएगा। आशिक रसूल जो बदलेगा जमाना लाख मर्तबा मगर कुरान न बदला जाएगा। दुनिया में बदलते गए हर रोज वज़रा भी शाह लीडर भी लेकिन महबूब खुदा का फरमान और कौल मोहम्मद न बदला जाएगा। अल्हम्दुलिल्लाह 10 अप्रैल सन 2025 खमीस जे दिहाड़े मदरसा रौज़तुल उलूम रशीदिया गोट फ़कीर मियां अब्दुल्ला फुल साहब तहसील ऐं ज़िला नौशेरो फिरोज में हज़रत मौलाना साईं रियाज़ अहमद फुल साहब जे सिक भरी दावत ते मदरसे जे तुलबा कराम जी दस्तारबंदी जी खुशी यकीनन मां मौलाना के उन जे भाइरन के पूरी इंतजामिया के असातिज़ा कराम के लख लख मुबारक थो ॾियां ऐं इन मासूम तालिबन के जिन पंहिंजे सीने में उन क़ुरान के जाइ ॾिनी आहे जंहिंजो ॿार ज़मीन आसमान बि कोन खणी सघिया। मां जॾहिं बि इन ज़िले नौशरो फिरोज जे इन फुल जे इलाइक़े में जलसनि ते ईंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह स्टाफ ब्रेक हिन मदरसे में ज़रूर हणंदो आहियां दुआ जे लाइ। ऐं हीअ ज़मीन रोड जे भरिसां हीअ प्लाट वारी ज़मीन अॼु फ़खुर थी करे रब साईं मूंखे पंहिंजे क़ुरान जी तालीम जे लाइ ऐं मोमिन माना मुंहिंजे मथां अची सिर सजदे में रखी तोखे राज़ी था कनि। रब ॿियनि ज़मीनुनि खां मूंखे चूंडे क़बूल कयो अथई। सुबुह खां वठी आलिमनि जा दीदार कया अथव। जलसे जी ॿी निशस्त आहे ज़ोहर खां पोइ। मां भी अवां जे आॾो ख़ुतबे में रब साईं जे कलाम क़ुरान मजीद जे 12 सिपारे जी सूरत हूद मो 4 आयतूं तिलावत कयूं आहिनि जिन जी रोशनीअ में बयान कंदुसि। अल्लाह साईं को दुआ आहे त रब ताला इन 4 आयतुनि जो मतिलब समझाइण जी तौफ़ीक़ बख़्शे ऐं इन मदरसा रोज़तुल उलूम रशीदिया के नस्लन बाद नस्लन हज़रत साईं के उन जी औलाद के इन मदरसे के आबाद रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुझा दोस्तों मां जेके आयतूं पढ़ियूं इन आयतुन में अल्लाह तबारक व तआला महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इब्राहिम खलीलुल्लाह जो अहवाल तो ॿुधाए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वॾो मेहमान नवाज़ हो। अज ही फुल साहब भी खुश नसीबन जो अज इन्हनि जे अंगण ते हिन मदरसे में इन्हनि जे गरीब खाने ते वॾा वॾा आलिम सिंध पंजाब जा आलिम नात खान बुजुर्ग सैयद कुरान वारा ऐं हीअ जमात अछिन ॾाड़नि वारा बुजुर्ग अज हिननि जे मदरसे में अची महिमान थिया। महिमान पंहिंजो नसीब खणी ईंदो आहे।
ऐं पाण फरमायूं त जंहिंजे घर महिमान ईंदो आहे त अल्लाह ताला उन घर जूं मुसीबतूं टारे छॾींदो। ऐं क़ुरान जी हिकिड़ी आयत जो मतिलबु सम्झंदो त एॾो सवाबु अथव हिन जलसे में वेहण जो। गर्मीअ में वेही क़ुरान था ॿुधो। मुंहिंजे महबूबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं मुस्लमान हिकिड़ी आयत क़ुरान जी सम्झी मलाइक उनखे 100 रकात नफ़ल जो सवाबु लिखंदा। हीउ तव्हांजो वेहण सवाब में शामिल आहे। अल्लाह से पंहिंजे कलाम क़ुरान मजीद में फरमायो फरमाए वलक़द जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा। जेके क़ुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। केॾी जमात आई आहे। अल्लाह तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दे मेहमान आया। मेहमान केरा? मलाइका रुसुलुना असांजा कासिद फरिश्ता पैगाम खणी अचण वारा खुशखबरी ॾियण वारा नूरानी जमात मलाइकनि जी। पर रब साईं फरमायो मलाइको मुंहिंजे खलील ॾे वञो त सूरत मटाए वञो, इंसानी सूरत में वञो। 40 साल 50 साल जी उम्र में ॾाढ़ियूं रखियल मलाइकनि खे रब अख्तियार ॾिनो आहे सूरत मटाईंदा इंसानी सूरत में वञो। जिन्ननि खे बि अल्लाह ताला अख्तियार इहो ॾिनो आहे त जिन बि अल्लाह जे हुक्म सां सूरत मटाईंदा आहिनि। जिन कॾहिं नांग बि थी वेंदो जी सूरत बि ईंदो आहे। इहो तव्हां असां अशरफुल मखलूकात इंसान आहियूं जो रब तो फरमाए इंसानो तव्हांजी सूरत नथो मटायां छो त 18,000 मखलूकात में सभ खां वधीक सुहिणो इंसान। तॾहिं फरमाए वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। मां अल्लाह के कसम मां इंजीर जो, कसम मां ज़ैतून जो, कसम मां तूर सीना जबल जो, कसम मां इन अमन वारे शहर मक्के पाक जो। 4 कसम खणी फरमाए तो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। 18,000 मखलूकात में सब को वधीक हसीन सोनो पैदा कयो आहे त मां हिन इंसान खे पैदा कयो आहे। या जुदा ॻाल्हि आहे जो अमाल अहिड़ा बुछड़ा थो करे, कबीरा गुनाह थो करे, शिरक में वञी दाख़िल थो थिए, पोइ त जानवरनि खां वधीक बदतर थो थी वञे। उलाइक कल अनआम बल हुम अज़ल। आहे इंसान पर पंहिंजी इंसानियत खे सुञाण। तूं अशरफुल मखलूकात जे रब खे न सुञाणी दे यहूदी थींदो, नसारो थींदो, मजूसी थींदो, मुशरिक थींदो, काफ़िर मुनाफिक थींदो त पोइ इन्नल मुनाफिकीन फी दरकिल अस्फल मिनन नार। इहो ई इंसान आहे। मां रब नाराज़ थींदोमांसि त वञी जहन्नम जे तरे में छॾींदोमांसि। इहो ई इंसान आहे जो यहूदी थे, नसारो थे, मजूसी थे, ईसाई थे, मुशरिक थे त वञी जहन्नम में सटींदोमांसि। बाक़ी जे इल्लल लज़ीना आमनू जे कलमो पढ़ंदो अमाल सालिह कंदो त ईमान वारी तौहीद वारी नूर जी बरकत सां जन्नत में दाख़िला करे छॾींदोमांसि। हथ मथे करे कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पोइ तफ़ासीरनि में अचे थो 3 कोल था अचनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि इहे महिमान 12 महिमान आया। किन तफ़सीरनि में अचे थो 18 महिमान आया, किन तफ़सीरनि में अचे थो 24 महिमान आया। हाणे कंहिंजे दर ते 24 महिमान अचनि त दिलि सां उन्हनि जी ख़िदमत करे, छो त महिमान पंहिंजो नसीब खयूं थो अचे। हिकिड़े दोस्त अजीब ॻाल्हि लिखी आहे। फरमाए मां वटि महिमान ईंदा हुआ, मुंहिंजी घरवारी कावड़ कई, रोज़ रोज़ महिमान मां तंग थी वई आहियां, न कंदमि मानी अॼु कोन पचाईंदुसि, इनकार कई। ते पोइ मां परेशान थियुमि। महिमान खे ओताक में विहारे पंहिंजे पाड़े जे कंहिं दोस्त खे चयो अॼु घरवारी मूड में न आहे, कावड़ अल्लाह अॼु तूं महिमान जी मानी पचराए ॾे, गिला न थिए। का ॻाल्हि न आहे, पाड़े जो कमु आहे, मां थो पचरायां। ते साईं मां जो घर वयमि त मुंहिंजी घरवारी बोरची खाने में रोए थी। चयो मां हाणे छो थी रोए, तोखे मां तकलीफ़ बि नथो ॾियां, मानी बि ॿीजा तो पचरायां थो। चे कीअं न रोवां। बोरची खाने में आयमि त हिकिड़ो नूरानी शख्स नज़र आयो।
अच्छी दाढ़ी हुअसि, मुंह में नूर पियो चमकेसि। असांजे घर में जेको टीन में अटो पियो हो, ॾिसां तो फुड़ खोले 2-3 किलो अटो कढी थो वञे। मां रड़ करे चयोमांसि केरु आहे, असांजे बोरची खाने मां छो थो अटो खणे? त चे ही जेको अटो आहे इहो अलाह ताला अवां ॾे मोकिलियो हो महिमाननि जे लाइ, पर तव्हां इनकार कयो आहे। हाणे खणी पाड़े वारे खे उन्हनि जे घर में वञी बरकत वारो अटो उॾेदा रखी अचो। चे इहो ॾिसी उन अलाह जी बानी रोवण शुरू कयो। चे उहो शख़्स अलाए काॾे वियो, बसि गायब थी वियो। मुड़ुस खे चे पाड़े वारे खे झले आ, मां थी मानी पचायां न त असांजे घरों बरकत ई हली थी। इब्राहिम अलैहिस्सलाम त अञा वॾो महिमान नवाज़ो, मानी न खाईंदो। हीअं ॻोठ जे घर जे ॿाहिरों वञी बीह रहंदो, रस्ते ते को महिमान न ईंदो त ईंदड़ वींदड़ रस्ते वारनि खे चवंदो आजा अधु मानी खा मुंहिंजी औताक ते ग़रीब खाने ते। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम महिमाननि जा हथ बि पाण धोराईंदो। महिमाननि जा हथ धोराइण इहा बि नबी जी सुन्नत अथव, खलील नबी जी सुन्नत अथव। दस्तरखानो विछाए हिकु दफ़े ते हिकिड़ो महिमान ग़ैर मुस्लिम हो, जॾहिं उहो मानी पियो शुरू करे त चवेसि पियो इक़रा बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह पढ़ पोइ मानी खां। त हुन महिमान जो छाजे लाइ मां मुस्लमान छो रही आहियां, न कंदमि। इब्राहिम अलैहिस्सलाम भी कावड़ में जोश में अची थे पोइ उथ भला मुझे दस्तरखाने दो, मानी न खाराईंदो साईं। महिमान भी को कुराड़ो ज़िद्दी हो, उथी हो। अल्लाह ताला इन मंदिर के ॾिसे पियो। रब फरमायो खलील मानी तुझी त नाहे, अन तमा अल्लाह जो। वञो खलील परचाए चेसि 70 साल न पोढ़े जी उम्र थी वई आहे, कॾहिं बिस्मिल्लाह न पढ़ी थे। पोइ बि मां अल्लाह नाश्तो भी करायांसि तो, मंझंदो भी करायांसि तो, रात जी मानी भी खारायांसि तो। अफरअयतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। फुल जे इलाके वारो बिज तव्हां छटींदा हो, भाण तव्हां विझंदा हो, ज़मीन खे हर तव्हां ॾींदा हो। तव्हांजे इलाके जी कणक जो फसल कंहिं पचायो? हाणे थ्रेशर लॻंदा, लबारा तयार था थियनि। ये कणक खे पचाइण वारो मां, अन्न मां ॾियण वारो मां। वञ खलील परचाए चेसि। इब्राहिम अलैहिस्सलाम सॾ थो करे चाचा हेॾे आ, बसि नाराज़ न थी हली आ मानी खां। चाचो बीहे नथो, कढ ओ चाचा भली बिस्मिल्लाह न पढ़, मानी खां, दस्तरखाने तो उथी न वञ। चे ख़ैर त आहे खलीलुल्लाह नबी छो तो मांखे इलाज करे। चे चाचा तुंहिंजे करे मुंहिंजो रब मूंखों नाराज़ थी वियो आहे, मयार मोकिली अथई। हाँ मुझे करे? हाँ रब मयार मोकिली आहे त 70 साल बिस्मिल्लाह न पढ़े। मां कॾहिं मानी तो न उथायो तमास, मां कॾहिं अन्न बंदि न कयो तमास। जे असांजो रब असां सां एॾो प्यार थो करे त पोइ खलील कलमो भी पढ़ाए, मुसलमान भी थियां तो, बिस्मिल्लाह भी पढ़ा दो। एॾो रब प्यार थो करे, मां भी तुझे रब सां यारी रखां थो। फरमाए 24 मेहमान आया होया, मलाइक पर आया इंसानी सूरत में। अचण सां छा चयूं? क़ालू सलामा। यो तव्हांखे क़ुरान जे हिन किसे मो, हिन वाक्य मो अल्लाह ताला तव्हांखे सम्झाए थो। तव्हां बि काथे महिमान थी वञो त पहिरों छा कयो? सलाम कयो, अस्सलाम वालेकुम। तव्हां इहो सलाम कंदा हो या ॿियो को सलाम कंदा? माण्हू खे सलाम बि नथो अचे, के त हीअं था कनि ये सलाम। ये 2-3 लफ़्ज़ छोरा अंग्रेजी सिखंदा, केजी स्कूलनि में जेके पढ़ी था अचनि, इहे बि घर अचनि था चवंदा गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, वरी आफ्टरनून, अलाए छा छा अजीब सलाम। के वरी जाहिल पीरन ऐं मुशरिकनि सां, जिन जा मुर्शिद मुशरिकनि, उहे वरी हीअं था कनि साईं बिस्मिल्लाह, साईं बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह को सलाम आहे? मूंखे हिकिड़े दोस्त जो साईं बिस्मिल्लाह, मां वरी हथ वधी चयोमांसि अदा नऊज़ बिल्लाह। मूंखे जेसीं तव्हां सैयद आलिम क़ुरान जा हाफ़िज़, असां तव्हांजी इज़त था कयूं, बिस्मिल्लाह करे हथ था ॿधूं सैयदनि बुखारिन खे, तव्हां वरी चओ था नऊज़ बिल्लाह। मां चयो चाचा अञा तूं सलाम न सिखियो आहे, बिस्मिल्लाह पढ़बी आहे खाइण पीअण वारी शइ ते। मूंखे भउ थियो अलाए सैयद खे खाईंदो न, मां चयो नऊज़ बिल्लाह। मां चयो सलाम इहो कर जेको अल्हम्दुलिल्लाह इहा देवबंद जमात हिक ॿिए खे सलाम कंदा आहिनि, ऐं असांजो सलाम हिन सुहिणे क़ुरान में 3 जाइनि ते रब सां ईअं लिखायो आहे। सुभान अल्लाह कर त क़ुरान पढ़ा। फरमाए 13 सिपारो सूरत रात में मुझो रब तो फरमाए सलामुन अलैकुम बिमा सबरतुम।
फनिअम उक़बद्दार। दुनिया में दुख ईंदव, तकलीफ़ूं ईंदव, हाय घोड़ा न कजो, सब्र कजो, जन्नत जे दरवाज़नि मों मलाइका इहो ई सलाम कंदई। वरी फरमाए ॿी जाइ ते अल्लाह ताला असांजो सलाम लिखायो आ। खोल 14 सिपारो, हाफ़िज़ आलिम वेठा आहिनि, पुछोन। अल्हम्दुलिल्लाह असां भी हिन साल 20 मुसल्लो रमज़ान शरीफ जो पढ़ायोसीं तरावीहन में। दुआ कयो अल्लाह सी सॼी ज़िंदगी जिन हाफ़िज़नि जी दस्तारबंदी थिए थी इन्हनि जो भी ताल्लुक़ क़ुरान सां नसीब फरमाए। फरमाए अल्लज़ीन ततवफ़्फ़ाहुमुल मलाइकतु तय्यिबीन यक़ूलून सलामुन अलैकुम उदखुलुल जन्नत बिमा कुंतुम तामलून। दुनिया में नेक बाननि जो मौत थींदो। हाँ इज़राइल के रब फरमाइंदो इज़राइल तकड़ न कजाए, ए जन्नत जा सावा रुमाल खणी वञ, मुश्क अंबर जी खुशबू वण। ए नमाज़ीअ जो मौत आ, ए क़ुरान जे हाफ़िज़ जो मौत आ, सिद्दीक़ जो मौत आ, शहीद जो मौत आ, ए मदरसा आबाद करण वारा, ए मस्जिदूं ठाराइण वारा, ए दीनदारन के ज़कात ॾियण वारा, सदको ॾियण वारा, ए मदरसन में मानी पहुचाइण वारा, ए नबी जे मेहमानन तालिबन जी ख़िदमत करण वारो आ। पाड़े वारन जा हक़ अदा कयईं, आलिमन जा हक़ अदा कयईं। आसीं ज़िना को परे, जुआ को परे, शराब को परे नेक बानो आ। अखियूं पाक, कन्न पाक, जिस्म जे हर उज़वे के गुनाहन को बचाए। ओ इज़राइल एड़े मुत्तकी बाने परहेज़गार जो साह आसानी सां कढजाए। ऐं मरण महिल छा चवंदो, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक राज़ियतम मरदिया। तुझो रब तो को अर्श ते राज़ी, तू रब को फर्श ते राज़ी। ओ इत्मीनान वारा नफ्स फदखुली फी इबादी। अख बूट त जन्नत जा दरवाजा खुलनी। फदखुली फी इबादी, मुझे बानन में दाखिल थी। वदखुली जन्नती, जन्नत जा दरवाजा खुली वञल। पो एड़े नेक बाने के भी मलाइका मरण महिल इहो ई सलाम कंदा, सलामुन अलैकुम। घणी जायूं थियूं ॻाल्हायो, ब जायूं ॿुधायूं। हिकु 13 सिपारे में लिखल आहे, ॿियो 14 सिपारो। अञा खोल क़ुरान 24 सिपारे में भी असां देवबंदी जेको सलाम कंदा आहियूं, क़ुरान में रब बयान कयो आहे। पढ़ूं क़ुरान। सुभान अल्लाह ॾाढा कर तुझे सुभान अल्लाह जे करे अल्लाह जन्नत में ठाउका बाग हणाईंदा। वसीक़ल्लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। जन्नत में जन्नतिन जा टोला वेंदा। हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा। जन्नत जा दरवाजा खोलिया वेंदा। वक़ाल लहुम ख़ज़नतुहा। जन्नत जा मलाइका इस्तक़बाल करे छा चवंदा, सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा ख़ालिदीन। अजो के सैयद हबीबुल्लाह शाह जे वाइज़मो सबक तव्हांखे इहो थो मिले हिननि आयतुनि में। त अॼु खां पोइ इंशाअल्लाह जंहिंसां मिलंदासीं उनखे चवंदासीं अस्सलाम वालेकुम। पाण फरमायूं जेको चवे अस्सलाम वालेकुम, ॿुधंदड़ चवे वालेकुम अस्सलाम, अल्लाह सॼे कुले वारे मलाइके खे चवंदो 10 नेकियूं लिखे। खबे कुले वारा तूं 10 नंढा गुनाह माफ़ करे। ऐं जेको चवे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह, रब तो फरमाए 20 नेकियूं लिखोसि, मलाइको 20 गुनाह माफ़। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू त 30 नेकियूं लिखियोसि, 30 गुनाह माफ़। ऐं बुज़ुर्गनि ईअं बि लिखियो आहे, मुस्लमान मुस्लमान सां हथ मिलाए, हथ ॾेई चवे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह, ॿुधंदड़ चवे वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। हीअ हथ खे लोॾायो, अल्लाह ॿिन्ही मुस्लमाननि जा गुनाह छाणे छॾे। हलऊं अॻिते। मलाइकनि सलाम कयो, खलील जवाब ॾिनो। इब्राहिम अलैहिस्सलाम देर न कई, मेहमाननि को इहो बि न पुछई जीअं असां हिन दौर में पुछंदा आहियूं, मानी खाईंदे, चांहि पीअंदे, बोतल पीअंदे। क़ुरान जी हिननि आयतुनि में इहो नुक़्तो सम्झ में अचे थो त महिमान नवाज़ी सिखो। इब्राहिम अलैहिस्सलाम को पुछा न कयो, मानी जो टाइम आहे, मानी खणी महिमान जे आॾो रखो, पोइ मर्ज़ी आहे महिमान खाए न खाए। चांहि जो टाइम आहे चांहि रखोसि, बोतल जो टाइम आहे बोतल। बाक़ी असां वारी शिकारपुरी सलाह न हणिजो।
असांजी शिकारपुरी सलाह ॿुधी अथव? मां पाण ज़िले शिकारपुर जो आहियां। दुकानदार हीअं कंदा आहिनि, चांहि खणी आ, होटल वारे खे सम्झाईंदा आहिनि हीअं कयां त माना न खणी आ, जे हीअं कयां त माना खणी आ, माना हिनखे प्याणी आहे, हिनखे न प्याणी आहे। हिकिड़ी मशहूर कोल आहे शिकारपुर जी चांहि जो। बहरहाल मेहमान नवाज़ी खलील जी ॾिसो, 24 मेहमान पुछाई नथो करे। हाणे बि सिंध ऐं बलोचिस्तान जा के अहिड़ा इलाइक़ा आहिनि, अल्लाह ॼाणे असां वाइद ते वेंदा आहियूं या किथे दोस्तनि सां मिलण वेंदा आहियूं त हाल वाली न वठंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं असांजे वॾनि जे रस्म रवाज जे ख़िलाफ़ आहे, अवल ओताक ते जेको ईंदो खाईंदो पीअंदो हाल वाल पोइ थींदो। अॼु बि काथे काथे ईअं हले थो, ईअं न साईं राज अहमद अल्लाह पुछंदा ई न, चइसे अवल ख़िदमत थिए पोइ हाल वाल सुन्नत आहे पोइ वठंदासीं। तो हिन आयतुनि में बि इहो मालूम थो थिए त इब्राहिम अलैहिस्सलाम पुछाई न कई, जे पुछे न मानी खाईंदो त ख़बर पइजी वञे सा हे त मलाइकनि मलाइक खाईंदा ई न आहिनि। चइबो त महिमाननि खे ॾिसी सिधो घर वियो, सलाम जो जवाब ॾेई सिधो घर वियो। छा कयईं? घर वञी ॿुधो क़ुरान फरमाए फमा लबिसा जाअ बिइजलिन हनीद। घरवारी बीबी सारा के जे शुरी तॾे घर में काबो बीठो आहे, महिमान आया आहिनि, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। माना तू भी मेहमान अचई पुछा न कर, देसी कुकड़ बीठो आहे, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। आसे काबे के ज़बह कयईं। इतो इहो भी मालूम थियो ज़िले नौशहरो फेरोज जा मुसलमानो इल्म ग़ैब जो नबीअ खे भी कोन्हे। जे इल्म ग़ैब जो हुजे सां त मेहमान 24 मलाइक मानी खाईंदा ई न आहिनि, न पानी पीअनि, शहवत खां पाक, आसे खाइण पीअण खां पाक, निंड खां पाक, त गाबो ज़बह न करे आ। चइबो त अल्लाह नथो ॼाणाए त इल्म ग़ैब जो नबी खे बि कोन्हे, वलीअ खे, पीर खे, मुर्शिद खे, सैयद खे, गौस कुतुब अब्दाल खे कोन्हे। क़ुरान सचो आहे, व इंदहु मफातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू। हथ मथे करे ॿुधा इल्म ग़ैब जो कंहिंखे आहे? अकेले अल्लाह खे आहे। घरवारी खे चई जल्दी कर मानी पचाए, 24 माण्हुनि जी पाड़े जी औरत खे बि वठी आ। महिमान वेठा आहिनि, मानीअ जा ढिग पची विया, गोश्त बि तैयार थी वियो, भुगल गोश्त देगड़े में खणी आयो, अची दस्तरखानो रखे, मेहमाननि जे आॾो गोश्त भी रख, मानी भी रखे। कुरान तो फरमाए फलम्मा रआ अयदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम। मलाइकनि जो गोश्त भाजी मानी ॾिठी त हथ परे करे सुरी विया, वेझो ई न आया। छो त मलाइक खाईंदा ई न आहिनि, न पीअंदा आहिनि, सुरी विया। हे मलाइका जे असां हुजऊं त देगड़ो ई खाली करे घर मोकिलऊं, हा न साईं, खाली थाव करे मोकिलऊं। अल्लाह पोइ हज़रत इब्राहिम खे तबई ख़ौफ थियो, व औजस मिनहुम खीफा। इंसान आहे न, नबी भी इंसान आहे, तबई दिल में ख़ौफ थियो, हे भला मुंहिंजा दुश्मन त न आहिनि जो मुंहिंजी मानीअ जे वेझो ई न आया। अॻे दौर में वॾड़ा ॻाल्हि कंदा हा त अॻे दौर में जेको कंहिंजे घर जी मानी न खाईंदो हो उनखे दुश्मन सम्झ वेंदो। असांजा वॾड़ा ॻाल्हि कंदा आहिनि त अॻे दौर जे चोरनि खे बि हया हूंदो हो त हिन घर में नमक खाधो आहे, हितां चोरी न कंदासीं। हाणे वारा चोर त अल्लाह माफ़ करे, जंहिंजो खाईंदई पहिरों खाट उनजे घर में हणंदा। हाणे वारे चोर इहे अथव, अल्लाह माफ़ करे। जॾहिं ॾिठो मलाइकनि त इब्राहिम अलैहिस्सलाम खे तबई ख़ौफ थियो आहे, व औजस मिनहुम खीफा। रब मलाइकनि जो खे चयो ॻाल्हायो मुंहिंजे खलील सां, फरिश्तनि जो क़ालू ला तख़फ, सुभान अल्लाह था कर, क़ालू ला तख़फ। मलाइक चवनि था खलील खे ख़ौफ न कर, गम न कर, दुख न कर। असां दुश्मन छो रहियूं, असां त मलाइक आहियूं, महिमान आहियूं, पर इंसानी सूरत में आया आहियूं, असुल में मलाइक आहियूं, खाईंदा पीअंदा न आहियूं। पोइ कीअं आया हो? के रोज़ अल्लाह जे दर ते दुआऊं थो घुरे। बीबी हाजरा ने वेंदो त हीअं दुआ घुरदो, रब्बे हबली मिनस सालिहीन। रब 100 साल को उम्र किरास करे वैया, घरवारी भी झूर कुराड़ी थी वैया, हाजरा मो भी औलाद कोने। वरी पेरी घरवारी बीबी सारा उन जे घर वेंदो, हीअं दुआ घुरदो, रब्बे हबली मिल्लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा। अल्लाह बीबी सारा मूंखे औलाद दे, पर पाक औलाद दे।
दुआ घुरण जो तरीक़ो भी नबियन को सिखो असा वरी ये दुआ घुरदा अल्लाह पुट दे पो खबर ना है निभागो दे सभागो दे एड़ो पुट त न दे जो सुभाणे पी मां जी जिंदगी अज़ाब हुजे तेजे करे ये दुआ घुरदा को रब्बे हबली मिन सालिहीन अजो खुश नसीबन उहे वालिदैन जिनजा बचड़ा 10 कुरान मजीद जा हाफिज़ हिते दस्तार बंदी कंदा उन्हनि जे अबे अम्मा जे मथन ते अल्लाह से महशर में मलाकन के चवंदो सोनो ताज रखो ये नेक साले औलाद जी दुआ घुरदा कयो रब फरमायो मुंजो खलील रोज पियो दुआऊं घुरे मलाइको वञो मुंहिंजे खलील खे न्यापो ॾींदा वञो छा न्यापो ॾियूं चओस फबशरनाहु बिइस्हाक व मिन वराए इसहाक याकूब हथ मथे करे जो सुभान अल्लाह खलील तू अल्लाह को हिकु घुरंदो आ अल्लाह तोखे बतो ॾेई पुट भी ॾेई थो पोटो भी ॾेई थो वरी नाला भी रखी थो ॾेई पुट ॼमई त नालो रखजांसी इसहाक अलैहिस्सलाम वरी पोटो थई त नालो रखजांसी याकूब अलैहिस्सलाम पर दुआ में वाज लफ्ज़ चया थी रब्बे हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा अल्लाह मूंखे पाक औलाद दे पहिरों कलमो तय्यब माना पाक औलाद दे रब तो फरमाए इन लफ्ज़न जे करे तुझे न पुट इसहाक मो 4000 ॿार पैदा कंदुम सभिनी जे मथन ते नबूवत जो ताज रखी नबी करे दुनिया में मोकिलींदो 4000 पुट आया हजरत इब्राहिम जी दुआ जो असर जो 4000 खानदान में जेके औलाद में आया सभिनी के रब नबूवत जो ताज रखी और होडे वरी जेका दुआ घुरदो बी घर वारी वटि रब हबली मिन सालिहीन त रब चो एड़ो पुट तो ॾियाई फबशरनाहु बिगुलामिन हलीम हलीम बिया बुर्दबारा जो इम्तिहान वठंदो मास 7 सालन जी उम्र में काती कंध ते रखी मुझे नाले ते ज़बो कंदे पो भी चोंदो बाबा ये त हिकड़ी जान आ पर जे 100 जाने घुरे भी रब जे नाले ते कुर्बान करे इन दौर जे छोरे के को चवे त पी चवे त अल्लाह चवा त कातीअ सां कंदो मां सिर ई हिक हणे पी के हां भाई ये दुआ जो असर थव औलाद जे ला दुआ जो घुरे साले हो रब एड़ो पुट ॾिने जो काती कंध ते पी रखेस तो पो भी चे तो रब बाबा अल्लाह जो हुकुम न मां राज़ी आ जेको करणो थी कर वरी अल्लाह से एड़ी चूंड कई इन हलीम पुट जे खानदान में वरी मोहम्मद में तो न सुभान अल्लाह हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी बीठी आखिरी आयतूं तवज्जो कयो गाल के उकलाइंदो हला घरवारी जो बुधो त अजायो हे मानी पचाई से गोश्त तैयार कयो से हे त मेहमान मलाइकन वमराअतुहु काइमतुल फदहिकत या पर्दे में बीठी बीबी सारा खिली ॾिनई जे न औरत ये कंदी आ हथ खणी हाई मुठ से ये कंदी न मायूं हाई मुठ से कालत या वैलता वा औरत मलाइकन के चेती हाय अफसोस अलिद व अना अजूज हाणे मां बार जणींदम 100 साल जी थी वईया झूर कुराड़ी थी वईया सफा ज़ईफ थी वईया औलाद जो आसरो हाणे औलाद वहादा बाली शैखा मुझो मुड़स भी सफा पोड़ो थी वेवा मथे जा वार अशा दाढ़ी अशी वाह जो खलील जो रब में रहमत में आसरो उम्मीद आ हिते असा छोरन के शादी ता करायूं मौलाना 3 साल मस गुजरन ता औलाद न थी ते हल हुन पीर ते हल त भला जो घुमी चऊं फिलाणे गाज़ीअ ते फिलाणे पीर जी मिट्टी खाई चो मन उतो पेट थे न बाबा इन वाइज़ मां इन आयतुन में इहो सबक तो मिले भली 100 साल थी वञई औलाद न थई पो भी आसरो रब में रख जाए छो त रब दे त हिन हाल में भी ॾेई थो सघे ॾिनई न ॾिनई हिकु घुरे ब ॾिनेस तंहिंजे करे भली 20 साल थी वञनि औलाद न थे ॿिए जे दर ते सिर सजदे में न रख जाए हाँ सही पांजे बच्चन बारन के वडी दरगाह ते कब्रन ते सजदा न कराई जाए छो त ये पीर फकीर मुर्शिद वली सब मुझे दरजा मोहताज थी मां अल्लाह सबनी को पाक आया अल्लाह जी ताकत तो बुधाया रब तो फरमाए मां 4 तरीकन सा दुनिया में औलाद दिनिया नंबर पहिरों तरीको मां औलाद दींदो वा पी मां जे जरिए जिया ता सा इते वेठाऊं अबो भी आए अम्मा भी आए हाँ सही किया अल्लाह ताला औलाद करे तो
कतरा कतरन सां मिलाए थो, वरी रत जा दिग थो ठाहे, रत जे दिगन ते गोश्त जो लोथड़ो थो ठाहे, गोश्त जे लोथड़े मो हडड़ा थो ठाहे। मिन बैन सुल्बि व तराइब खल्क़म मिन बाद खल्क़िन फी ज़ुल्मातिन सलास। एक रात जी उंदागी बी साईं मां जे हिक मां जे पेट जी उंदागी, वरी बी रेम जी उंदाई, वरी रेम जे अंदर सने पर्दे जी उंदाई। टिन उंधाइन में पानी मो लालन जड़ो मोती बार तो के ठाए तो जा। सुम्मा खलक़ना नुतफ़ता अलक़तन फ़खलक़ना अलक़त मुज़ग़तन फ़खलक़ना मुज़ग़त इज़ामन फ़कसौना इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु खल्क़न आखर फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। हाथ मथे करे जो सुभान अल्लाह। चार तरीका अल्लाह से के औलाद देने जा। पहिरों तरीको याद रखो, पी भी हुजे मां भी हुजे। अब ता असा के अबो मां आहे न, तरी त जाया हूं न, यो तरीको तो सोलो आ, आसान आ। अबो भी आए अम्मा भी आए। ता असा जे पी मां जी शादी थी, पाण में मेलाप थियो, रब अम्मा जो पेट में 9 महीनन जो बार तैयार कयो, 9 महीना हमल तैयार करे रब दिनो। यो तरीको अल्लाह ताला के सफ़ा सोलो आ। अच त वरी ॿियो तरीको ॿुधाया, अल्लाह जी ताकत ॾिसो। रब तो फरमाए औलाद थींदी आ पी मां जे ज़रिए, पर मां अल्लाह ॾियण ते अचां त शादियुनि जो भी मोहताज न आहियां, घोट जो भी मोहताज न आहियां, इन बिज विझण वारे नर जो भी मोहताज न आहियां। मां ॾियण ते अचां त बिना शादी जे, बिना मुड़स जे, बिना घोट जे भी ॿार ॾेई थो सघां। रब कीअं चे खोल कुरान, वज़कुर फिल किताब मरियम। सुभान अल्लाह दा कर। सैयद हबीबुल्लाह शाह जी हर गाल जो दलील कुरान में लिखियो वियो आहे। वज़कुर फिल किताब मरियम इज़ तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया फत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा। कुमारी औरत आ बीबी मरियम, पाक दामन औरत आ, 16 सिपारो, सूरत जो नालो ही मरियम रखायो थे। गुसल खाने में वही कपड़ा भी न लाते, जिब्रील आयो फतमस्सल लहा बशरन सविया, इंसानी सूरत में आयो। अम्मा रड़ कई क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान, रब रहमान तुझी पनाए केरा मुझे वेझो थो अचे। जिब्रील तो जे माई घबराए छो थी। क़ाल इन्नमा अना रसूल रब्बिके, इंसान छो रहिया मलाइका छो आया चले अहबल के गुलामन ज़किया, पुट थी दई चती। क़ालत अन्ना यकूनु ली गुलाम वलम यमससनी बशर, माखे काॾो औलाद थींदी, मां त कंहिंसां शादी न कई आ, रात न गुज़ारी आ, न के मूंखे हथ लाथो आ। वलम अक बग़िया, नऊज़ बिल्लाह मां ज़ानियाणी औरत भी न आहियां जो हरामी ॿार ॼणा। रब चो घबराए न, मलाइका के चे जिब्रील चवेस अल्लाह जी ताकत मथे आ। क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुकी हुवा अलैया हय्यन, मुझो रब एडी ताकत वारो आ जो बगैर के मेलाप जे रुगो जिब्रील ईअं 3 दफ़ा आंगुर रखी उफ 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 ईअं फूक ॾिने। जिब्रील जी फूक सां अल्लाह जे हुक्म सां 9 महीनन जो हमल मरियम जे पेट में तैयार थी वियो, ईसा नबी पैदा थी वियो। घणा तरीका था, जल्दी ॻाल्हायो, अखि मारे कयो। 2 तरीका अल्लाह से के औलाद ॾियण जा। वरी 3 तरीको, औलाद हमेशा मखलूक में मादीअ मो थींदी आ, पर मां अल्लाह जी ताकत एडी आ। मुशरिको न वञो ॿियनि जे दर ते, मां ख़ुदा खे केॾो पावर आ जे ॾियण ते अचां त नरम बि ॾेई थो सघां। नर खे त मौलाना पेट ई न थींदो आ, नर कीअं ॾींदो। रब तो फरमा ॾिसो मुंहिंजी ताकत, तव्हांजो ॾाॾो आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम, उनखे खलके वन फख्त फीहि मिन रूही, रूह विझी साह आयस चमा सुमी पो। ये ॾाॾो आदम सुतो आहे, ये खबे पासे मो तव्हांजी ॾाॾी अम्मा बीबी हवा कढी ॾेखारी। अञा चरियो थियो ॿियनि खां तो घुरे, ख़ुदा जी ताकत त ॾिस, अञा ॿियनि दरनि जी मिट्टी तो खाईंदो वते। घणा तरीका था, जल्दी ॻाल्हायो जल्दी ॻाल्हायो, हज़रत साईं भी अची विया। 3 तरीका था, फरमाए मो अल्लाह के औलाद ॾियण जो। वरी 4थो तरीको सुभान अल्लाह कर त ॿुधायां। अल्लाह से फरमाए तो औलाद थींदी आ पी मां जे ज़रिए, पर 4थो तरीको भी मां रब खे आहे। न अबो हुजे, न अम्मा हुजे, न नर हुजे, न मादी हुजे, मां ख़ुदा पो भी ॾेई थो सघां। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजी क़ौम चयो
अल्लाह जो सचो नबी आ ते न जबल मो ढुकी डाची कढी दे वाह मुंहिंजा रब तुझी ताकत अल्लाह फरमा नबी नबी घबराए न मौजज़ो तुंहिंजो आहे हुक्म मां अल्लाह जो आहे इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह जे हुक्म सां जबल फाटी पयो ढुकी डाची जबल मो निकती इन जबल के न नर अबो न माव मादी खुदा ॾेई थो सघे एडी वडी डाची ही जो 5-5 किलो खीर हिक हिक मुसलमान जे घर में वञे ये जो पानी पीअण ईंदी त ॿियूं डाचियूं ॾिसी भॼी वेंदियूं हूं एडी ताकतवर अल्लाह जी ताकत ॾिसो रब खे केॾी ताकत आहे जंहिं तरीक़े सां रब औलाद ॾेई थो सघे त हिन वाइद मो ख़ुलासो ऐं सबक़ इहो अथव अदा अदा अल्लाह जे दर ते अचो भली 100 साल थी विया बि नबियन अल्लाह जे दर ते रहमत में उम्मीद रखी आहे अल्लाह पोइ बि उन्हनि खे औलाद ॾिनी आहे होॾे ज़करिया अलैहिस्सलाम जा मथे जा वार अशा थी विया ज़ईफ़ थी वियो पोइ बि चए थो रब्बी इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रासु शैबा वलम अकुम बिदुआइक रब्बि शक़िया रब फरमा घबराए न या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बियहया एड़ो पुट तो ॾियां जो नालो भी रखी तो ॾियां यहया अलैहिस्सलाम इन्नहु हमीदुम मजीद मलाइकन चो माई के माई अजब थी करे इन हाज़ा लशैउन नजीब यो तो के अजब तो लगे कालू अताजबीन मिन अमरिल्लाह रब से तो फरमाए मलाइको चो मुझी बानी के अल्लाह जे मामले में अजब न कर अजब न कर कालू अताजबीन मिन अमरिल्लाह रहमतुल्लाह व बरकातुहु अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद रब मुझो वडी बुजुर्गी वारो वा रब तारीफ जे लायक का अज चो इंशाअल्लाह रब सही को घुरंदासी असी दुआ था कयूं अल्लाह इन मदरसा रोज़तुल उलूम रशीदिया के ता क़यामत आबाद फरमाए अल्लाह इन मदरसे में जेके ताउन के वा रब से उनन के भी खुश आबाद फरमाए अल्लाह मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।